जय जय सदाराम। सभिनि खां पहिरियों मां भारतीय सिंधु सभा जी युवा शाखा जंहिंजा अध्यक्ष भाई चेतन तारवानी ऐं सभई पदाधिकारी खे मां ॾाढी धन्यवाद थो ॾियां कि हिकु अहिड़ो ज्वलंत विषय वठी करे हिन परिचर्चा जो हिते आयोजन कियो आहे कि भविष्य में असांजा युवा नेता कीअं तैयार थियनि, कीअं अॻिते वधनि, राजनीति में असां कीअं अॻिते वधूं, विषय मूंखे ॾिनो वियो आहे। इलाही विषयनि ते हिते चर्चा थींदी, लेकिन हे जेको प्रयास भाई चेतन तारवानी कयो आहे, असां सभिनि लाइ गर्व जी ॻाल्हि आहे कि असां वटि चेतन तारवानी जहिड़ा युवा आहिनि जेके समाज जे लाइ चिंता करे रहिया आहिनि। ऐं असांजे लाइ गौरव जी ॻाल्हि आहे हिन सम्मेलन में भारतीय सिंधु सभा जा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, छत्तीसगढ़ जा प्रभारी, भारतीय जनता पार्टी में राष्ट्रीय कार्यकारिणी जा सम्मानित सदस्य आदरणीय नागवानी साहब हिन आयोजन जे सभापति जे आसंदी ते आहिनि। मां रायपुर शहर जी न बल्कि पूरे छत्तीसगढ़ जे सिंधी समाज जे तरफ़ां उन्हनि जो अभिनंदन थो कयां। असांजे विच में परम आदरणीय जे पंहिंजे जीवन जो पूरो समय राजनीति में ॾिनो, पंहिंजे समाज में ॾिनो, मध्य प्रदेश में पूर्व मंत्री रहा, राजनांदगांव मां विधायक रहा और अज भी भारतीय जनता पार्टी जा प्रदेश जा कोषाध्यक्ष आहिनि। परम आदरणीय लीलाराम भोजवानी साहब असांजे मंच ते आहिनि। बचपन खां संघर्ष की राजनीति और हिन छत्तीसगढ़ में संघर्ष की राजनीति, जिन अनेक बार पाण जेल यात्रा भी कई, समाजवादी आंदोलन से पंहिंजे राजनीतिक कैरियर की शुरुआत कई, पूर्व विधायक 1977 में जनता पार्टी के तरफा, और असांजे लाइ गर्व जी ॻाल्हि आहे 2 राष्ट्रीय राजनीतिक पार्टियूं आहिनि जिनजा ॿिन्हिनि राजनीतिक पार्टियुनि जा प्रवक्ता सिंधी आहिनि, मुख्य प्रवक्ता सिंधी आहिनि। उन में रमेश वडयानी साहब लंबे समय से कांग्रेस की राजनीति में सक्रिय, उन खां पोइ हाणे जोगी कांग्रेस में प्रमुख भूमिका निभाइण वारा 3-4 दफ़ा पार्षद ठहण वारा प्रताप मंध्यानी साहब दुर्ग में असांजे मंच ते आहिनि। असांजे विच में भोपाल में मध्य प्रदेश की राजनीति में सिंधी समाज के अस्तित्व के ऊंचो करने वाला मानू जे पंहिंजी पार्टी के निर्दलीय चुनाव लड़ी और ॾाढी वॾी स्थान पाइण वारा भगवान दास सबनानी साहब असांजे लाइ गौरव आहिनि। पूरे हिंदुस्तान में भारतीय सिंधु सभा जा राष्ट्रीय महामंत्री आहिनि। मंच से युवाओं के दिशा ॾियण परम पूज्य साईं जन जी आशीर्वाद से असांखे हिकु अहिड़ो युवा नेतृत्व मिलियो आहे। उदयलाल साईं असांजे मंच ते वेठा आहिनि। हिन आयोजन में मंच ते हिकु अहिड़ी शख्सियत वेठी आहे, मुंहिंजो परिचय 1999 में और 2000 में असां जंहिंमहिल छत्तीसगढ़ सिंधी पंचायत, छत्तीसगढ़ राज्य ठहण खां पहिरीं छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जो गठन प्रांतीय लेवल ते कयो और उन पहिरें सम्मेलन में जे पंहिंजी छाप छॾी पूरे समाज जे मथां, वनीता भावनानी एक अहिड़ो चेहरो आहे असांजे समाज जो जे पूरे समाज ही न बल्कि ॿियनि समाजनि में पंहिंजी ॾाढी लोकप्रियता स्थापित कई आहे। बिलासपुर से आई आहे, भारतीय सिंधु सभा प्रदेश की महिला शाखा की अध्यक्ष आहे। उन्हनि जो भी मां
हिन रायपुर की राजधानी में स्वागत थो कयां, अभिनंदन थो कयां। असांजे विच में भाव असांजा जयपुर में आया आहिनि, राजस्थान में आहिनि, उन्हनि जो भी स्वागत आहे। और हिन आयोजन की परिकल्पना जंहिंजे आशीर्वाद सां असां छत्तीसगढ़ में सिंधी गर्व सां चई सघंदा आहियूं। मंच ते असांजा राष्ट्रीय नेता भी वेठा आहिनि, हिते भी आहिनि। हमेशा मां सिंधियुनि जे नेताउनि जे मुंहं मां ॿुधंदो आहियां कि असांजे सिंधियुनि में एको न आहे, के त सिंधी नेता असां समाज जी कल्पना ॾेॾर सां कंदा आहिनि कि हिकु ॾेॾर अॻिते वधंदो आहे, ॿियो ॾेॾर किराईंदो आहे। पर मां छत्तीसगढ़ जे सिंधी समाज जे तरफ़ां असांजे राष्ट्रीय नेताउनि खे ॿुधाइण थो चाहियां कि असांजे छत्तीसगढ़ में अगरि सिंधी समाज में जेको एको आहे शायदि हिंदुस्तान में काथे भी न हूंदो। लेकिन उन जा सूत्रधार केरु आहिनि, कंहिंजे करे इहा स्थिति आहे त असांजे विच में परम पूज्य साईं शदाणी दरबार जा नवम जोत जे रायपुर जा न आहिनि, छत्तीसगढ़ जा न आहिनि, भारत जा न आहिनि, बल्कि विश्व में रहने वाले प्रत्येक सिंधी समाज जा प्रिय आहिनि। विश्व हिंदू परिषद जा अंतर्राष्ट्रीय मंडल में सदस्य आहिनि ऐं डॉक्टरेट जी उपाधि हाणे पूज्य साईं जन खे मिली आहे। सभई ताड़ियूं वॼाए करे प्रदेश जा माण्हू हुजणु खपे सिंधी समाज जो। और नवा युवा नेता तैयार थियनि। भाई चेतन तारवानी खे मां वरी वाधाई ॾींदे पंहिंजी ॻाल्हि खे शुरू थो कयां। परम पूज्य साईं जन पंहिंजे उद्बोधन में हिकु ॻाल्हि चई, पंहिंजे भाषण में हिकु ॻाल्हि चई मुंहिंजे बारे में और राजू तारवानी जे बारे में। मुंहिंजी ताक़त न है कि मां परम पूज्य साईं जन जी शब्दन के कटियां, पर लेकिन सच्चाई भी ॿुधाइण इलाही ज़रूरी हूंदी। मुंहिंजे लाइ ऐं राजू भाई तारवानी जे बारे में चयूं कि श्रीचंद सुंदरानी अगरि विधायक आहे त सिंधी समाज जे इन ते नाहे, ऐं राजू तारवानी सभापति आहे त सिंधी समाज जे हिते नाहे। पर मां माफ़ी घुरंदे साईं जन खां पंहिंजे शब्दनि खे चवंदुमि, ज़रूरु न चवंदुमि त मुंहिंजे मन में ॻाल्हि रहिजी वेंदी। अगरि अॼु मां विधायक आहियां, वोटनि जो गणित अलॻि थी सघे थो, बिना ॿियनि समाजनि जे सपोर्ट ते त हिकु पार्षद या हिकु मोहल्ले जो पंच भी, पंचायत जो पंच भी न ठही सघंदो आहे। लेकिन अगरि मां अॼु विधायक आहियां त असांजे सिंधी समाज जे करे आहियां, परम पूज्य साईं जन जे करे। इहा ॻाल्हि सही आहे कि मूंखे अगरि 52,000 वोट मिलिया त 42,000 वोट ॿियनि समाजनि जा मिलिया, लेकिन मूंखे टिकट त सिंधी हुजण करे मिली। ऐं परम पूज्य साईं जन ऐं सेठ आसूदाराम वाधवानी साहब वेठा आहिनि, प्रत्यक्षदर्शी आहिनि। मां समाज जे साम्हूं कॾहिं भी इन ॻाल्हि खे अस्वीकार करण जी स्थिति में न आहियां कि परम पूज्य साईं जन जे आशीर्वाद ऐं समाज जे सहयोग जे बिना मां विधायक थी सघां। मां कॾहिं जीवन में भी कल्पना नथो करे सघां। और मुंहिंजे शरीर में जेको खून आहे, अगरि उन जे खून जो हिकु हिकु कतरो भी सिंधी समाज खे खपंदो त हमेशा सिंधी समाज लाइ समर्पित आहियां। मां त नान सिंधियुनि जे मंच ते भी चवंदो आहियां कि मूंखे पंहिंजे समाज जे नाले ते गर्व आहे, समाज ते गर्व आहे। अगरि मूंखे भॻवान वरी मानव जन्म ॾींदो त मां सिंधी समाज में पैदा थियणु पसंदि कंदुमि। मुंहिंजे लाइ एतिरो ॻाल्हि। राजनीति जरूर असांजा नौजवान साम्हूं अचनि। राजनीति में कीअं अॻिते वधनि, 3 सीढ़ियूं आहिनि राजनीति में अॻिते वधण जी। पहिरीं सीढ़ी आहे संघर्ष, मोहल्ले खां, समाज खां, ॿियनि समाजनि सां असां पंहिंजी निकटता वधायूं, पंहिंजी लोकप्रियता खे स्थापित कयूं। अलॻि अलॻि संस्थाउनि जे नाले सां असां जंहिं भी संस्था में हुजूं, जंहिं विचारधारा खे असां पसंदि कंदा हुजूं, उन विचारधारा खे वठी करे असां पंहिंजी पहचान ठाहिण जी कोशिशि कयूं। मां पहिरियों ॿुधायो रमेश वडलानी साहब मंच ते बीठा आहिनि। मां नंढो
मां 20 साल जी उम्र में भारतीय जनता युवा मोर्चे जो अध्यक्ष थियमि रायपुर जिले जो। पहिरियों अध्यक्ष 1980 में भारतीय जनता पार्टी जो गठन थियो तो पहिरियों जिला अध्यक्ष ठहण जो मूंखे भारतीय जनता युवा मोर्चे जो ठहण जो अवसर मूंखे मिलियो। तंहिंमहिल मां वरलियानी साहब खे ॾिसंदुमि, नारवानी साहब खे ॾिसंदुमि, होमगार्ड जो आंदोलन हूंदो हो, आदिवासी जे पट्टिन जो मुद्दो हूंदो हो, लगातार संघर्ष कंदा, नगरीय आंदोलन तां हिननि जी पहचान ठही। ऐं 1977 में विधायक थिया, युवा अवस्था में विधायक थिया ऐं लगातार संघर्ष कनि था पिया त हिकिड़ो रास्तो त संघर्ष जो रास्तो आहे। मां पाण पंहिंजे राजनीतिक जीवन में 1980 खां राजनीति शुरू कई, 50 दफ़ा जेल वञी चुका आहियां, लगातार सत्याग्रह लाठीचार्ज सां सैकड़ों दफ़ा असां हुनखे इहो कयो। त पहिरियों रस्तो त इहो आहे कि असांखे कीअं पंहिंजी पहचान समाज खां में ठाहिण खां गॾु गॾु ओतिरी ई ॿियनि समाजनि में असांजी स्वीकार्यता हुजे, ॿिया समाज भी असांखे ओतिरो पसंदि कनि, असां उन दिशा में कमु कयूं। विचारधारा कोई भी थी सके थी, असांजी कांग्रेस जी थी सके थी, भारतीय जनता पार्टी RSS जी थी सके थी, समाजवादी थी सके थी, ॿिए भी आप पार्टी अलाए घणी पार्टियूं हिन वक़्तु आहिनि। हिन चुनाव में तव्हांखे 2018 में ॾाढी आसानी आहे, घणी पार्टी चुनाव मैदान में हूंदियूं, असांखे पंहिंजी पहचान ठाहिण जो मौक़ो मिलंदो। ॿियो रास्तो थींदो विरासत जो रास्तो कि मुंहिंजो पीउ विधायक हो, मां उनजो पुटु विधायक आहियां। मुंहिंजो हुयो न, मां त उदाहरण थो ॾियां तव्हांखे कि मां विधायक आहियां, मुंहिंजो पुटु अॻिते राजनीति में अची वञे, मुंहिंजो भाउ राजनीति में अची वञे। विरासत जी राजनीति हिकु जेका थींदी आहे। ऐं टियों रस्तो थींदो आहे राजनीति में कि हिक जी लाइन खे नंढी कयूं, पंहिंजी लाइन खे वॾी कयूं। इहो टियों रस्तो शॉर्टकट रस्तो थींदो आहे। जेके नेता उभरनि उन जी टंग खीचूं, उन्हनि जे खिलाफ़त कयूं, पाण खे उभारियूं, पंहिंजे कम जे आधार ते न, सिर्फ़ु टांग खिचाई जे आधार ते अगरि असां कीअं वधूं, इहो टियों रस्तो बि अथव, पर ॾाढो शॉर्टकट रस्तो अथव। शॉर्टकट रस्ता स्थायी टिकाऊ न हूंदा आहिनि। टिकाऊ त हिकु पहिरियों जेको आहे पारिवारिक विरासत बि कंहिं महिल टिकाऊ साबित थी वेंदी आहे। जीअं ॾिसो त राष्ट्रीय कांग्रेस आहे असांजी, जेका कांग्रेस पार्टी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा जी, सोनिया जी ऐं राजीव गांधी, राहुल गांधी, उन खां पोइ बि अलाए छा थींदो मूंखे ख़बर कान्हे का, लेकिन विरासत जी राजनीति थींदी आहे। असां वटि बि आहे, असां वटि बि मतिलबु मां ईअं नथो चवां कांग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी में बि असांजा काफ़ी नेता अहिड़ा हूंदा जिन जी औलाद अॻिते वधी रही आहे ऐं उहो पंहिंजे दम ते वधी रहिया आहिनि। पंहिंजो आधार आहे, पंहिंजी नीति आहे। मां कंहिंजे पक्ष में या कंहिंजे खिलाफ़ ॻाल्हाइण न बीठो आहियां। मां सिर्फ़ु समाज खे हिकु दिशा, जेतिरी मुंहिंजी पंहिंजी सम्झ आहे, मां उहा ॻाल्हि रखण लाइ हिते उपस्थित आहियां। लेकिन मुंहिंजो जेको पहिरियों इशू आहे ऐं टियों इशू आहे, मुंहिंजे साम्हूं इलाही उदाहरण रायपुर में कि जेके सिर्फ़ु हिकु कन में फूके ॿिए कन में फूकींदा आहिनि। 25 साल खां राजनीति में सिर्फ़ु उहो ई कमु कयो अथऊं, फूक मारण जो कमु कयो अथऊं, हवाबाजी फैलाइण जो कमु कयो अथऊं, विरोध जो कमु कयो अथऊं। उन्हनि वटि हिकु ई, मूंखां के पुछंदा आहिनि कि उन्हनि माण्हुनि जो कमु छा आहे। मां उन्हनि जो कमु आहे विरोध करणु, हर उभरते सितारे जो विरोध करणु। उन्हनि खे उन कम में लगन ॾियो, छो त उहे न हूंदा त असां जहिड़ा सक्रिय माण्हू एॾो चिंता न कंदा कि असांजे साम्हूं अपोजिशन ऐं कानाफूसी करण वारा आलोचक जेके हूंदा आहिनि न, राजनीति में इलाही सपोर्टर हूंदा आहिनि। उन्हनि खां वॾो शुभचिंतक राजनीति में कोई कान्हे जेको आलोचक हुजे। आलोचक जो कमु हूंदो आहे सिर्फ़ु आलोचना। अगरि हू आलोचना छॾे करे पंहिंजो पाण खे प्रोजेक्ट करण में उहो समय लॻाए त शायदि उन जो स्थान ऊंचो थी वञे। लेकिन भॻवान उन्हनि खे उहो ई कमु ॾिनो आहे कि आलोचना कंदा रहो, पंहिंजी लाइन खे वॾी करण लाइ ॿिए जी लाइन मिटाए। त मां त इहा सलाह कॾहिं कंहिंखे बि न ॾींदुमि। सकारात्मक सोच रखो, पॉज़िटिव सोच रखो, समाज में कमु कयो, समाज जे
ॾिण वार जेके असांजा अचनि था उन्हनि में पंहिंजी उपस्थिति रखारियो। उन सां गॾु गॾु राजनीतिक पार्टी में जंहिं वीचारधारा खे असां स्वीकार था कयूं पिया उन वीचारधारा सां जुड़ी करे कमु कयो। उन वीचारधारा खे वधाइण में तव्हां पंहिंजी भूमिका ॾेखारियो, पंहिंजी उपस्थिति राजनीतिक मंच ते ॾेखारियो। हाणे अवसर अथव भाई, चेतन तारवानी इलाही सुठे मौके ते ही सम्मेलन घुरायो आहे। 2018 में चुनाव थींदा। 2018 में चुनाव में हर राजनीतिक पार्टी के कार्यकर्ताओं की जरूरत होंगी आहे। निकिरी पओ मैदान में, जंहिं पार्टी के पसंद था कयो। मां ये नथो चवां कि तव्हां भारतीय जनता पार्टी के सपोर्ट कयो या कांग्रेस के कयो या आप पार्टी के कयो या समाजवादी पार्टी के कयो। जे भी विचारधारा के पसंद कयो था, जे भी हिन राष्ट्र लाइ कुछ कयो आहे या हिन राष्ट्र लाइ करे रहियो आहे या हिन छत्तीसगढ़ के अॻिते वधाइण लाइ कयो आहे, उन लाइ तव्हां निकिरी पओ। हिकु लीडर अगरि असांजो पैदा थी वञे सुठो त असांखे हिकु दिशा ॾियण जी कमु कंदो आहे, असांखे मज़बूती ॾियण जो कमु कंदो आहे। मूंखे ख़बर आहे चवण में मूंखे कोई संकोच न आहे, बेबाक आहियां। मां हमेशह पंहिंजी ॻाल्हि खे रखण में मां कोई संकोच न कंदो आहियां। मां जेसि ताणी विधायक न हुउमि, जंहिं वक़्तु जेसि ताणी असांजो विधायक न हो तेसी ताणी ॿियनि विधायकनि जे दर ते 2-2, 3-3 घंटा वॾा सीनियर माण्हू जेके पंहिंजो पाण खे प्रांतीय लेवल जा सिंधी समाज जा नेता कोठाईंदा आहिनि, उन्हनि खे 2-2, 3-3 घंटा उन विधायक सां उन मंत्री सां मिलण लाइ दरवाजे जे ॿाहिरि बीहणो पवंदो। घटि में घटि छत्तीसगढ़ में इहा ॻाल्हि त ख़तमु थी आहे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सां अगरि सहमत हुजो त ताली कजो। हिकु नेता अगरि असांजो पैदा थिए, हिकु विधायक असांजो पैदा थिए, हिकु पार्षद असांजो पैदा थिए। अॼु असांजा 3 पार्षद आहिनि भारतीय जनता पार्टी जा। श्याम चावला, जीतू बड़वानी असांजो एल्डरमैन जे रूप में वेठो आहे, ऐं असांजा अजीत कुकरेजा या अञा बि दीपक कृपलानी। हिकु पार्षद जंहिंमहिल ठहे थो त उहो रायपुर शहर जे सिंधियुनि जो कमु थो करे। हिकु पार्षद वार्ड जो पार्षद नथो रहे। मां पाण चवंदो आहियां कि मां विधायक आहियां उत्तर विधानसभा जो रायपुर जो, लेकिन मां ॿिनि संगठननि जो नेतृत्व कयो आहे हमेशह। हिकु सिंधी समाज जो जेको मुंहिंजी कैरियर जी शुरूआत, ॿियो मां व्यापारियुनि जो प्रतिनिधित्व कयो। व्यापारी मतिलबु सभिनी जातियुनि जे व्यापारियुनि जो। त मां इएं चवंदो आहियां कि मां सिंधी समाज ऐं व्यापारियुनि लाइ पूरे छत्तीसगढ़ जो विधायक आहियां, छो त सभिनी जी अपेक्षाऊं मूं मां रहंदियूं आहिनि, मूं वटि ईंदा आहिनि, ऐं मां उन्हनि जो कमु करण जी कोशिशि कंदो आहियां, पूरी कोशिशि कंदो आहियां, पूरो ज़ोर लॻाए करे। त हिकु नेता ठहण सां अगरि एतिरो फ़ाइदो थिए थो, अगरि असांखे 2-3 विधायक मिली विया, भले हिकु पार्टी मां मिलनि, 2 पार्टियुनि मां मिलनि, 3 पार्टियुनि मां मिलनि, त असांजी केतिरी ताक़त वधी वेंदी। छत्तीसगढ़ में एके जी ॻाल्हि मां चयमि, असांजे नेताउनि में डिफरेंसेस थी सघनि था, लेकिन छत्तीसगढ़ में सिंधी समाज हिकु आहे। इहो असां इलाही दफ़ा प्रमाणित कयो आहे, लगातार प्रमाणित कयो आहे। मां छत्तीसगढ़ चेंबर में इलेक्शन लड़ियुमि, पार्षद जो चुनाव लड़ियुमि, मां तंहिंमहिल बि सिंधी समाज जी ताक़त ऐं सिंधी हुजण जे करे लड़ियुमि, न कि मां श्रीचंद सुंदरानी ॾाढो लोकप्रिय आहियां। ईअं न, भारतीय जनता पार्टी अगरि मूंखे टिकट ॾिनी पार्षद जी, विधायक जी, त मूंखे सिर्फ़ु सिंधी समाज जे करे ऐं साईं जन जी अगरि मूंसां आशीर्वाद ऐं सहयोग न हुजे त शायदि मां अॼु हिन स्थान ते तव्हांजे साम्हूं बीठो न हुजां। त असांखे पंहिंजी दरबारनि सां बि, पंहिंजे संतनि सां, पंहिंजे संस्कृति सां, पंहिंजे साहित्य सां मोहब्बत हुजणु खपे, पंहिंजे ॿोली सां मोहब्बत हुजणु खपे। हिकु प्रार्थना मां करणु थो चाहियां, हालांकि विषय खां हटिजी करे थो करणु चाहियां। असां में नौजवान छोकिरा अचनि था हाणे, उहे पंहिंजी भाषण जी शुरूआत कंहिं महिल सिंधी में नथा करे सघनि। असांजा 4 सिंधी ॿार उते, भैया सिंधी ॻाल्हाए, सिंधी। अरे भाई, हुनखे पहिरियों ॻाल्हाइण त ॾियो, ॻाल्हाइण सिखण त ॾियो। पंहिंजो पाण सिंधी ॻाल्हाईंदो न, हिंदी ॻाल्हाइण खां शुरूआत त करे थो न, हुनखे मौक़ो छो था ॾियो, छो था टोकियो, हुनखे हथोसाई छो था कयो। असांखे सिंधी भाषा सां प्रेम रखणु खपे, लेकिन असांखे शुरूआत में कोई नयो तयारु थी अचे थो, उहो हिंदी में पंहिंजी शुरूआत करे थो, त उन में बि असांखे टोकबाज़ी न करणु खपे, बल्कि उनखे हिमताइणु खपे। तो चयो त सुठो यार, भाषण त सुठो ॾिनो, अगरि तूं इहा कोशिशि कर सिंधीअ में ॾियण जी त असांखे ॾाढो सुठो लॻंदो, छो त राजनीति जी शुरूआत हितां ई थींदी। माइक जे साम्हूं ईंदो, ॻाल्हाईंदो, हिंदी में ॻाल्हाईंदो। मां जंहिं महिल पहिरियों राजनीति में युवा मोर्चा अध्यक्ष आहियां, मूंखे भाषण ॾियणु न ईंदो, मंच बीहणु न ईंदो, बीहंदो हथ कापजंदा, पेर कापजणु लॻंदा, लेकिन धीरे धीरे संचालन करे 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 ठीक थियूं।
पोइ सिंधी भाषा में पंहिंजी कमांड वधाइण, हिंदी ते पूरी कमांड प्रवक्ता हुजण जे करे अहिड़ा हिंदी शब्द असांजे साम्हूं, पर इहो सभु धीरे धीरे थियो आहे न। 40 साल लॻी विया न मूंखे इन यात्रा में। तव्हां कोई नौजवान अचे थो, उनखे पहिरें ॾींहुं हिमताइण जे बजाय उनखे नर्वस करे तव्हां उनखे सोचो था कि सिर्फ़ु सिंधी ॻाल्हाइण सां ई न थींदो। सिंधी ॻाल्हाइण त ज़रूरी आहे, लेकिन सिर्फ़ु सिंधी ॻाल्हाए करे असांखे, मां इलाही जॻहियुनि ते असां पार्टी जे प्रोग्राम में वेंदा आहियूं, असां ॿ सिंधी गॾजंदा आहियूं, पाण में सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, त असांखे ॿिया जेके नान सिंधी चवंदा आहिनि तव्हां सिंधियुनि में हिकु ख़राबी आहे, तव्हां सिंधी गॾजंदा त सिंधी ॻाल्हाईंदा आहियो। त मां उन्हनि खे छा चवंदो आहियां ख़बर अथव, मूंखे वरजानी साहिबु ऐं डॉक्टर गोदेजा साहिबु ऐं डॉक्टर लाल साहिबु हिते वेठा आहिनि। वरजानी साहिब जो कल्चरल फोरम जो प्रोग्राम हो, डॉक्टर गोदेजा साहिबु ऐं डॉक्टर लाल साहब कसम खणायो आहे असांखे। मां भेण खे चवंदो आहियां, पूरे ॿियनि समाज वारनि खे चवंदो आहियां, बसि मां 1 मिंट में ख़तमु कंदुसि, एंडिंग में आहे। मां समय जी मर्यादा बि आहे, मूंखे पाण जल्दी वञिणो आहे, इन करे मां पहिरियों टाइम वठी करे कि असीं थोरो सो राजनीति में हेठां असां थोरो पंहिंजो आधार ठाहियूं, ॿियनि समाजनि सां संपर्क ठाहियूं, ॿियनि समाजनि में असां पंहिंजी लोकप्रियता, असांजे मां हिकु उदाहरण ॾेई पंहिंजी भाषा खे, पंहिंजे शब्दनि खे ख़तमु कंदुमि। असां वटि छत्तीसगढ़ में रायपुर जी राजधानी में बढ़ते कदम हिकु संस्था शुरू थी। बढ़ते कदम एतिरी लोकप्रिय थी कि अॼु जैन समाज हुजे, अग्रवाल समाज हुजे या अन्य समाज हुजनि, अॼु ओतिरो ई उन्हनि खे सम्मान ॾींदा आहिनि जेतिरो असां सिंधी ॾींदा आहियूं। रायपुर मां थी करे अॼु पूरे हिंदुस्तान में अॼु बढ़ते कदम जो हिकु क्रेज़ ठहियो आहे। त लोकप्रियता जो पैमानो ईअं थींदो आहे, सामाजिक कमु करे करे असां सामाजिक सां गॾु राजनीति में पंहिंजो दख़ल कयूं। ऐं हाणे अवसर आहे असांजे साम्हूं 2018 जे इलेक्शन में हार जीत पंहिंजी जॻह ते आहे। हार असां घुड़सवारी कंदासीं त किरंदासीं बि। उन ॾींहुं खां प्रचार शुरू कयो जंहिं ॾींहुं मां हारजी वियुमि 6 वोट सां, ऐं अॼु 27 साल पदाधिकारी ठहण खां पोइ साईं जी एतिरी रहमत आहे, साईं जन वेठा आहिनि असांजे साम्हूं कि 27 साल में पाण 11 इलेक्शन लड़ी खटियो, 2 इलेक्शन उन खां पोइ जंहिंजे मथां हथु रखियो उन्हनि खे खटाइण जी कोशिशि कई। असांजे मथां साईं जन जो छोटा मोटा आशीर्वाद आहे। त असांखे ॿियनि समाजनि सां जेतिरी निकटता वधाईंदासीं तेसि ताईं असां राज आयोजन कयो आहे, तव्हां सुठो प्रयास कयो आहे, ऐं असां सभु मिली करे नौजवाननि खे अॻिते वधाइण जी कोशिशि कयूं। ऐं लगातार छत्तीसगढ़ ई एतिरो क्षेत्र आहे जंहिंमें धीरे धीरे न त छत्तीसगढ़ जहिड़े हिन नंढे स्टेट में हिकु सिंधी विधायक ठही वञे या 34-35 पार से पूरे हिंदुस्तान में 7 विधायक आहिनि। महाराष्ट्र जहिड़े राज्य में 1 विधायक आहे। राजस्थान वारा मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां कि असांजा 3 सिंधी विधायक राजस्थान ॾिना आहिनि, लेकिन ॿियनि स्टेट गुजरात ऐं महाराष्ट्र जाते असांजो वर्चस्व आहे मुश्किल सां 1 विधायक आहे। त असांखे इहा ताक़त हिते ई न वधाइणु खपे, बल्कि चेतन तारवानी साहब तव्हां त पूरे देश भर जे, छो त नागवानी साहब वेठा आहिनि, पूरे देश भर खे तव्हां संदेश ॾियण जो कमु कयो आहे कि हिन प्रकार जा युवा सम्मेलन, हिन प्रकार जा राजनीति में युवाउनि खे अॻिते आणण जा सम्मेलन जी शुरुआत रायपुर में थी है, लेकिन ये पूरे देश में फैलजंदी छो त नागवानी साहब तव्हां सभिनि मूंखे ध्यान सां ॿुधो। जय झूलेलाल, जय जय क्षताराम, परम पूज्य साईं जन जे चरणनि में प्रणाम। तव्हां सभिनि खे धन्यवाद।